अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम अस्सलाम। डॉक्टर साहब तव्हां वॾो नालो ॿुधो अथनि। जी हा बाबा। तव्हां वटि हर बीमारी जो इलाज आहे। तव्हां डॉक्टर थोरा ॾुखिया आहियो पर मरीज़ बि मां सफ़ा ॾुखियो आहियां। पर तोखे ख़बर आहे मुंहिंजी मां इलाज न थियण जी सूरत में 1000 रुपया वापस मां ॿुधो आहे त इलाज थी वियो त 300 फीस वठंदा आहियो। जी अगरि इलाज न थी सघियो त 1000 वापसि कंदा आहियो। सही ॻाल्हि आहे। अॼु मां तव्हां 1000 वठी रहंदुसि। डॉक्टर इहो छा मसलो आहे? मूंखे ज़ाइको कंहिं शइ जो नथो अचे। काशी खावां थो न ज़ाइको ई न आहे। कंपाउंडर दर बदर इनके 7 नंबर शीशी में वपड़ा प्यारे से ज़ाइको अची वियो त तोखे मां 300 ॾियां थो। आहा ॾिसो बाबा कर बाबा। डॉक्टर हे त पेट्रोल आहे। मुबारक हो जाई 300 रुपया कट। ओह नो असा के पुराना है असा बेन के पुरियो वरी असा के पुराना है। डॉक्टर मूंसां ॿियो बि मसलो आहे हिकिड़ो। वरी कहिड़ो जल्दी ॿुधाई दो मूंखे। डॉक्टर मां जेका शइ खावां पियां थो न हां उहो मसलो मुंहिंजो हल थी वियो। हाणे मूंखे जेका जेको मां कमु थो कयां विसरी थो वञे। मूंखे विसर जी ॾाढी बीमारी अथई। पोइ जेका हाणे मां तो 300 वरता मूंखे यादि न आहे। ऐं जेका फड़ा प्यारे अथई कहिड़ा न मूंखे यादि ई न आहे। मूंखे यादि गिरे सारी शीशी में इनके वपड़ा प्यारे से। अरे डॉक्टर इहो त पेट्रोल हो न। अरे मुबारक हो जाई तुझे इलाज थी 300 रुपया कट। तोखे जायको बेचे तो हाणे। वाह वाह तोखे समझ में अचे थी। वाह 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 वाह। डॉक्टर अञा हिकिड़ी बीमारी अथई मूंखे। अल्लाह ॿुधाईंदो जान चढ़ाए पिया बि आहिनि। बीमारी अथई वरी कहिड़ी ॿुधाईंदो न बाबा। मां माना ॾिसंदो कमज़ोर आहियां थोरो। माना नज़र मुंहिंजी घटि आहे। पए अती या सफ़ा नथी पए? नज़र मुंहिंजी पवे ई नथी। मां ॾिसां ई नथो कुझु बि। हितां वेंदो कुझु न ॾेखारिबो। मां तोखे ॾिसण वेचां थो। काथे आं? ए पेन नज़र अचे थी? न न इहा पेन मां नथो ॾिसां कारे कलर जी आहे। यार इन जो इलाज और ते कर 1000 त मां वञा। बस आई ले वठ। अरे डॉक्टर ये तो 500 रुपया ने 500 करे मुबारक हो जाई तुझी दीद भी अच्छी वही 300 रुपया कट। मुबारक हो जाई हले वासा के पुरला जला। ये तो पैसा ही वे आलिया मुझा सब पैसा ही वे गुजरी या दे ताली।